हिकिड़े बादशाह खे 7 धीअरूं शहज़ादियूं हुयूं ऐं बादशाह जी ज़ाल राणी गुज़ारे वई हुजे ऐं उन शहज़ादियुनि जी माउ न हुजे। त हिकु चकर बादशाह पंहिंजी धीअनि खे घुरायो, पंहिंजी 7 ई शहज़ादियुनि खे घुरायो ऐं लैन में बीहारे उन्हनि खां पुछणु लॻो त अव्हां खे केरु खाराए ऐं पीआरे थो ऐं अव्हां खे केरु ॾिए थो। त हिते हिकिड़ी शहज़ादी चयो त बाबा तूं ई ॾीं थो, तुंहिंजो ई खायूं था ऐं तुंहिंजो ई पायूं था। त हिते बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। त 6 शहज़ादियुनि इहो ई चयो त बाबा साईं तूं ई असांखे ॾीं थो, तुंहिंजो ई खायूं था ऐं तुंहिंजो ई पायूं था। तूं न हुजी हा त असांखे कुझु बि न मिले हा। तुंहिंजे करे ई असांजी शान शौक़त आहे, हर शइ असांखे तुंहिंजी मिलियल आहे। त हिते नंढी शहज़ादी उहा चवणु लॻी त बादशाह खे त आउं त अलाह जो ॾिनल खायां थी ऐं पंहिंजे नसीब जो पायां थी ऐं रब जो ॾिनल पायां थी। ऐं सिर्फ़ु पंहिंजे रब जो खायां थी। त हिते बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी वई उन 7हीं शहज़ादी ते। त बादशाह चवणु लॻो 7हीं शहज़ादी खे त तूं ईअं छो थी चवें, तूं मुंहिंजो खाएं थी, मुंहिंजो पीएं थी, मुंहिंजो पाएं थी ऐं तूं वरी चवें थी त मूंखे रब ॾिए थो। त 7हीं शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु जेको बि आहे रब जो ॾिनल आहे, रब जो खायां थी ऐं पंहिंजो नसीब जो पायां थी, उहो बि रब जो ॾिनल आहे। त हिते बादशाह खे ॾाढी कावड़ अची वई। बादशाह चवणु लॻो पंहिंजे सिपाहियुनि खे त वञो हिन शहज़ादी खे कंहिं झंग में छॾे अचो ऐं हीअ मूंखे नथी खपे ऐं पोइ ॾिसां त हिन खे रब साईं कीअं थो खाराए, कीअं थो प्यारे, कीअं थो पाराए हिन खे। त हिते उहा 7हीं शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे ऐं उहा शहज़ादी हुजे बि सभिनि खां नंढी, उहा बादशाह जी नंढी धीउ हुई। हाणे सिपाही आया उन 7हीं शहज़ादी खे वठी वञी हिकिड़े झंग में छॾे आया ऐं पाण उतां जेको आहे सो वरी आया सिपाही। त हिते हाणे शहज़ादी हिते हुते झंग में रुलणु लॻी, ॾाढो झंग जेको त घाटो जाम वग़ैरह हुजे। त शहज़ादी खे का अहिड़ी जॻह न मिली वेहण जे लाइ। सुबुह खां वठी अची राति थी वई। त शहज़ादी छा कयो, हिकु वण जी चोटी ते चढ़ी ऐं उते वेही रही ऐं चवणु लॻी त अॼोकी राति हिते गुज़ारियां त हेठि वेंदुसि को ज़नावर या को जानवर हुजे मथां खाई वञे। हाणे उहा शहज़ादी उन वण ते चढ़ी ऐं पंहिंजी सॼी राति जेको आहे सो उते गुज़ारी। जॾहिं सुबुह थियो वरी झंग में हिते हुते रुलणु लॻी। त हिते उन शहज़ादी खे हिकिड़ी झूपड़ी चइजे उन झंग में उहा नज़र आई ऐं ॾिसे त उन जे झूपड़ी जे अॻियां 2 ॿकरियूं बि ॿधियूं पियूं हुजनि। हाणे शहज़ादी आई, ॾिसे त उन झूपड़ी में जेको आहे सो हिकिड़ो पीरसन माण्हू वेठो हुजे ऐं उहो थोरो बीमार वग़ैरह हुजे, खंघंदो वग़ैरह पियो हो ऐं चवंदो पियो त मूंखे पाणी केरु ॾिए, पाणी केरु ॾिए। त शहज़ादी खणी पाणी भरे उनखे पीआरियो ऐं पोइ उन पीरसन माण्हू उन शहज़ादी खां पुछा कई त तूं केरु आहीं। त हिते शहज़ादी सॼी हक़ीक़त पंहिंजी करे उन पीरसन माण्हू खे उन पोड़े खे ॿुधाई। त हिते उहो पोड़ो पीरसन चवणु लॻो त हीउ घरु तुंहिंजो आहे, आउं अकेलो रहां थो, तूं बि हिते मूंसां गॾु रही पओ ऐं आउं कुझु ॾींहंनि जे लाइ जेको आहे सो वेंदुसि लियो शहर ऐं तूं जेको आहे सो हीउ घरु संभाल पई। ही ॿकरियूं वग़ैरह आहिनि, हिननि खे बि चार वग़ैरह ऐं हिननि जो खीर वग़ैरह पीजां ऐं घर में सामान वग़ैरह पियो आहे, पंहिंजो रधु बचाओ पई कजां। त शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे जॾहिं सुबुह थियो त उहो पीरसन माण्हू जेको आहे सो हलियो वियो कंहिं कमकाज जे हवाले सां शहर ऐं शहज़ादी उते ई जेको आहे सो पंहिंजो गुज़र बसर करणु लॻी उन झूपड़ी में, उन घर में। त शहज़ादी छा कंदी हुई, जो रधु पचाए जो सामान वग़ैरह हूंदो हुओ सो उन में जा खाधो पीतो वग़ैरह पचाए खाईंदी हुई ऐं राति वारे टाइम में जेको आहे सो खीर, ॿकरियूं 2 हुयूं, खीर जाम हूंदो, कुझु पाण पींदी हुई, कुझु छा कंदी हुई जो वेंदी हुई ॿाहिरि झूपड़ी जे कंहिं थां में खीर रखियो वेंदी हुई त चवंदी हुई त को जानवर, को ज़नावर अहिड़ो बुखियो हुजे त पी वञे, सवाबु मिलंदो। त उहो खीर वग़ैरह शहज़ादी ॿाहिरि रखी ऐं पाण उन झूपड़ी में वञी दर ॾेई ऐं सुम्ही रही। त सुबुह जो अची ॾिसे त उहो थां ख़ाली हुजे ऐं उते हिकिड़ो लाल पियल हुजे। लाल मतिलबु माना हीरनि खां बि मथे क़ीमती हुजे, सोन खां, हीरनि खां जेके तमामु जाम क़ीमती हूंदो आहे हीरो, लाल हूंदो आहे, लाल जंहिंखे चवंदा आहिनि। सो उहो लाल नांग जे वात मंझां निकिरंदो आहे ऐं ॾिठी त उते खीर जो थां जेको आहे सो ख़ाली हुजे ऐं उते नांग जा जेके गीसाड़ा वग़ैरह पेर पिया हुजनि। त हिते उहा शहज़ादी सोचणु लॻी त वॾा चवंदा हुआ त नांग जॾहिं खीर वग़ैरह पींदो आहे त पोइ ख़ुशि थींदो आहे, पोइ उन ख़ुशी मंझां लाल छॾे वेंदो आहे। सो उन नांग बि ईअं कयो, खीर पी ऐं उहो लाल उते छॾे। शहज़ादी उहो लाल खयो ऐं पाण वटि रखियो ऐं जॾहिं वरी ॿी राति थी, शहज़ादी ईअं साॻी वरी बि खीर रखियो, वरी बि जेको आहे सो नांग इहो लाल छॾे वियो हुते। हाणे 7 ॾींहं 7 चकर इहो जेको आहे सो उन नांग इहो लाल छॾियो ऐं पोइ शहज़ादी छा कयो, उहो 7 ई लाल जेका सो खणी पाण वटि रखिया ऐं 8हें ॾींहं जेको आहे सो उहो पीरसन माण्हू वीचारो शहर मंझां वापसी मोटी पंहिंजे घर यानी झोपड़ी में आयो। शहज़ादी वेठी, शहज़ादी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं उहे लाल उन पीरसन खे ॾेखारियईं त उहे ॾाढा तमामु क़ीमती हुआ। त उन मंझां कुझु लाल जेको आहे सो उन शहज़ादी रखिया ऐं कुझु ॾिनी उन पीरसन खे ऐं चवणु लॻी त हीअ वञु बाज़ार में विकिणी आहे
ऐं पोइ पाण इन पैसनि मज़ा हिकिड़ो महल वग़ैरह ठाराईंदासीं, बंगला वग़ैरह ठाराईंदासीं, ॾाढा क़ीमती आहिनि। पीसनि माण्हू वियो उहे लाल खणी शहर मज़े विकिणी ऐं ॾाढा पैसा जाम मिलिया उनजा। त पोइ उन शहज़ादी छा कयो जो पंहिंजो वॾो महलात ठारायो उन झंग में, झंग तमामु वॾो हुजे। ऐं पोइ उते कारोबार करणु लॻी, फैक्ट्रियूं वग़ैरह लॻाई काठ जूं, छा पोइ उते जा माण्हू जेको आहे सो ईंदा हुआ, काठियूं वग़ैरह विकिणंदा, उन्हनि जो गुज़र बसर सुठे नमूने सां थींदो हुओ। माण्हुनि ग़रीबनि जो फैक्ट्रियूं वग़ैरह लॻियूं। पोइ त उहा शहज़ादी ॾाढी अमीर तरीन थी वई, उन वटि बंगला महल वग़ैरह हर शइ, कारोबारी हिसाब किताब जाम थी वियो। ऐं इहा ॻाल्हि जॾहिं बादशाह खे ख़बर पई, बादशाह बि उहो जेको इन शहज़ादी जो पीउ हुजे, जंहिं खे घर मज़ा कढी छॾियो हुजे, त बादशाह चवणु लॻो त इन शहज़ादी सां मूंखे मिलणो आहे। सिपाहियुनि खे चई त वञी जेको आहे सो इनखे चई अचो, ऐं हुन सां मिलंदुसि, मुलाक़ात कंदुसि। त सिपाही आया उन बादशाह जा, उन शहज़ादी और शहज़ादी चवणु लॻा त असांजो बादशाह तोसां मिलणु चाहे थो, तुंहिंजी वॾी ॻाल्हि, तुंहिंजो वॾो मान ॿुधो आहे। त उहा शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे, तुंहिंजे बादशाह खे चओ त अचे ऐं पंहिंजी धीअनि खे गॾु वठियो अचे। सिपाहियुनि उहा ॻाल्हि अची वञी बादशाह खे चई, ऐं बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, ऐं मुंहिंजी शहज़ादियुनि खे बि गॾु वठियो ईंदुसि ऐं आउं बि ईंदुसि। हाणे जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, उहो बादशाह पंहिंजी धीअनि शहज़ादियुनि खे वठी ऐं सिधो आयो उन शहज़ादी वटि जंहिंजो वॾो रुतबो ऐं मान हुजे। त हाणे उन शहज़ादी छा कयो, मुंहं ते नक़ाब कयईं, सुठे नमूने जो वेस पातईं क़ीमती, ऐं बादशाह ऐं शहज़ादी जेको आहे सो उते आया हुआ इन वटि। त उहा शहज़ादी तरह तरह जा ताम खणी अचे ऐं वेस चेंज करे अचे, वरी ताम खणियो अचे, वरी वेस बदिली करे अचे क़ीमती, ऐं मुंहं ते नक़ाब हुजे। त हिते उन बादशाह चवणु लॻो उन खे, शहज़ादी खे, त तूं नक़ाब छो कयो आहे? तुंहिंजे चवण ते त आउं मुंहिंजियूं धीअरूं शहज़ादियूं बि वठी आयो आहियां, तूं नक़ाब करे छॾियो, तोखे असीं सुञाणूं त सही, पंहिंजो नक़ाब त लाह। त शहज़ादी उहा चवणु लॻी त भले ठीकु आहे। शहज़ादी चवणु लॻी त मूंखे कुझु मोहलत ॾियो, ऐं वञा थी ऐं पोइ नक़ाब हटायां थी। त हिते बादशाह चयो त भले ठीकु आहे। शहज़ादी वई, उहो साॻियो लिबास पाए आई, जंहिं लिबास में बादशाह हुनखे घर मञा कढियो हो, उहो लिबास पाती ऐं नक़ाब लाथी, ऐं आहिस्ते आहिस्ते आई सिधो हुन बादशाह वटि। त बादशाह हुनखे ॾिसी हैरान थी वियो, ऐं हुनजूं धीअरूं हुनखे ॾिसी हैरान थी वियूं। त बादशाह चवणु लॻो त तूं मुंहिंजी धीउ ऐं तूं हिते, ऐं मूं पोइ सिपाही मुंहिंजा मोकिलिया हुआ उन झंग में जिथे तोखे छॾे आया हुआ, तूं उते न मिले। मूं सोचियो त को ज़नावर, को जानवर वग़ैरह तोखे खाई वियो हूंदो, पर तूं न मिले, ऐं तूं हिन शहज़ादीअ वटि क़ैद आहीं। तूं शहज़ादी खे घुरा, ऐं हिनखे पैसा वग़ैरह जाम ॾियां थो, ऐं तोखे तां आज़ादु करायां थो। त हिते शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर आउं हिते क़ैद न आहियां। जेको तो हक़ीक़त सवेरे नक़ाब में ॾिठो त उहा ई शहज़ादी आहियां। मूं वटि हर शइ, माल मिल्कियत सभु कुझु आहे, अलाह जो ॾिनो सभु कुझु मूं वटि आहे। ऐं सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई, पंहिंजे पीउ खे, त हीअं थियो हो, ऐं उहे नांग वारा लाल बि उनखे ॾेखारियईं। त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, ऐं शहज़ादी चवणु लॻी त जेको कुझु हो अलाह ॾिए थो सभिनी खे, मूं जेको चयो सो सही आहे, बेशक अॼु मूं वटि हर शइ आहे। त हिते उहो शहज़ादियूं चवणु लॻियूं त काश असीं बि अॿे खे ईअं न चऊं हा त असांखे तूं ई खाराए पीआरीं थो, छो त खाराइण पीआरण वारी ज़ात रब जी आहे, सभिनि खे अलाह पाक ई खाराए थो। त इहा ॻाल्हि बादशाह खे ॾाढी पसंदि अची वई, ऐं बादशाह चवणु लॻो बिल्कुलु आउं ग़लति आहियां, सभिनि खे रोज़ी रिस्क अलाह ई ॾींदो आहे, अलाह ई खाराईंदो आहे, मूंखे ईअं न चवणु खपे। पोइ बादशाह उन धीउ शहज़ादी खां माफ़ी वरिती, ऐं जेको आहे सो शहज़ादी बि उनखे माफ़ु कयो। पोइ त इहे 7 ई शहज़ादियूं ऐं बादशाह हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। उमेदु आहे त दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।